दोस्तों ये कहानी आहे एक गरीब ॿार जी। अचो पोइ शुरू कयूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों बादशाह जे शाही महल जे साम्हूं बीठल हज़ारे माण्हुनि जा चेहरा के अणॼातल जज़्बे ऐं ख़ुशी विचां ॿेकी रहिया हुआ। उन्हनि जूं निगाहूं महिलात जे बालकोनी में ईअं खुतल हुयूं जीअं माण्हू ईद जे कंहिं चंड ॾांहुं तकींदा आहिनि। ढोल जो खड़को थियो ई मस त माण्हुनि जा मुंहं झटपट ऐं लाशऊरी तौरु बालकोनी ॾांहुं मुड़ी विया ऐं हुजूम में हलचल ऐं तहरीक मची वियो। उन बाद बादशाहनि जे चमचनि जा आवाज़ फिज़ा में कंहिं आवारा कुकड़नि जे रांभाटनि वांगुरु पखिड़िजण लॻा। उहे बादशाह जे अचण जो ऐलान करे रहिया हुआ। हर माण्हू बादशाह जे अचण जो ॿुधी पंहिंजी पंहिंजी जाइ ते बुत बणिजी वियो। बालकोनी जे अधु वारे हिसे जे ऐं परदनि में चुरपुर पैदा थी। पोइ ॿ चौकीदार निर्वार थिया जिन आॾो वारो पर्दो हटायो। बादशाह सलामत नारनि जी गूंज सां गॾु कुकड़नि में क़ैद थियल चंड जियां निर्वार थियो। बालकोनी में बीह उन हिकु पुरअसरार मुर्क सां माण्हुनि जे हुजूम ते नज़र दौड़ाई ऐं हथ जे इशारे सां माण्हुनि खे ख़ामोश थियण लाइ चयो। सभु माण्हू हिकु ई इशारे सां मौत जियां माठि थी विया। बादशाह सलामत माण्हुनि खे मुखातिब थींदे चयो, भाइरो महिरबानीअ सां थियो। वली अहद जी पैदाइश जे हिन सदोरे ऐं मुबारक मौक़े ते मां रैयत खे हिन सभागे ऐं ख़ुशबख़्त मुल्क खे मुबारकूं ऐं वाधायूं थो ॾियां। मूंखे यकीन आहे त मुंहिंजो पुटु वली अहद मुंहिंजे ख़ानदान जी अज़ीम ऐं शान शौक़त खे वधीक रोशन कंदो। मुंहिंजो ख़ानदान हिकु अज़ीम ख़ानदान आहे जंहिं माज़ी में अज़ीम हुक्मरान पैदा कया आहिनि ऐं मुंहिंजो पुटु बि उन्हनि जे नक्श क़दम ते हली वरसी में मिलियल माज़ी जे रिवायतनि खे ज़िंदा रखंदो, छो त हिन ॿार सां ई हिन अज़ीम मुल्क जो मुस्तक़बिल ॻंढियल आहे। मुंहिंजी रैयत जा अज़ीम फ़र्ज़ंदो, वञो वञी ख़ुशियूं मल्हायो। तव्हांजे मुल्क ते मुस्तक़बिल जनमु वरितो आहे ऐं तव्हां बि उन ख़ुशीअ में वञी मिठाइयूं विरायो। बादशाह सलामत दरीअ मां दीदार करे वापसि मोटी आयो ऐं माण्हुनि जो हुजूम ख़ुशी ऐं सुख जा गीत ॻाईंदो नारा हणंदो वापसि मोटी वियो। माण्हुनि जे नारनि में ई ख़ुशी जे गीतनि जी गूंज केतिरी देरि ताईं महिलात वारनि जे कननि में पड़ाॾो बणिजी गूंजंदी रही। उहे बि नई पैदा थियल डिक्टेटर ऐं आमर जो आदर भाव करण वारनि सां गॾु हुआ। ठीकु उन वक़्तु जॾहिं नए हाकिम जी पैदाइश जी ख़ुशी में गीत ॻाए रहिया हुआ, तॾहिं आसमाननि ते वेठल फ़रिश्ता ऐं मलाइक उन्हनि जी हालति में घटि इल्मी ऐं बेवकूफ़ी ते मातम ऐं पिटको करे रहिया हुआ। उन घड़ी कंहिं ग़रीब ऐं मिसकीन औरत कखाई झूपड़ी में हिकु ॿियो ॿारु पैदा कयो। उन कखाई झूपड़ी जे वथियनि खां सिज जा रोशन किरण चोरी लिया पाए रहिया हुआ ऐं उहा ग़रीब मिसकीन औरत पंहिंजे मासूम ॿार ॾांहुं तके रही हुई जंहिं हिन दुनिया में अञा 2-3 साह ई मस खया हुआ। औरत निहायत ई ग़रीब, बीमार ऐं बुखी हुई। दुनिया हुनखे विसारे चुकी हुई। बादशाह कुझु ॾींहं आॻाटो कंहिं मुल्क ते हमिलो कयो हो त औरत जे मुड़ुस खे ज़ोरी भर्ती ज़रिए जंग जे मैदान ते मोकिले छॾियो हो, जिते बाहि ऐं टांडनि जी वेड़ विड़ी पे वई ऐं मैदान जंग में ई कंहिं दुश्मन फ़ौज जे सिपाही तलवार सां संदसि मुड़ुस जी ज़िंदगी खे मौत जे हथनि हवाले करे छॾियो हो। हाणे हू अकेली हुई। दुनिया हुनखे बिल्कुलु विसारे छॾियो हो, पर ख़ुदा हुनखे नंढिड़ो ऐं मासूम साथी ॾिनो हो, जीअं हिन ॿारड़े पंहिंजी माउ खे ज़िंदगी लाइ जदोजहद खां रोके सघे। जॾहिं हजूम जे गीतनि जी गूंज माठी बणिजी वई, तॾहिं उन बेवा ऐं बुखी औरत पंहिंजे मासूम पुट खे पंहिंजे हीणनि हथनि में खंयो। उनजो मुरझायल चहिरो तकणु लॻी। मुखड़ीअ जे गुल थियण ते सोचण ई मस शुरू थी हुई त ओचितो संदसि बुखनि खां पाह वजूद में जानदार शुरू थी हुई।
तो ओचितो ई ओचितो संदसि जांदा रड़ निकिती ऐं दाह बुलंद थी ऐं उछगारूं ॾेई रोइण लॻी। ईअं पिए महसूसु थियो ॼण हू नंढड़ी ऐं मासूम ॿारड़ी खे पंहिंजे मिसकीन ऐं मासूम बेॾोही ॻोड़नि सां वेंझारे पाक करण जी थी चाहे। बुख जे आलम में हिन पंहिंजी मासूम ॿारड़ी खे मुखातिब थींदे चयो, ए मुंहिंजा लाडला पुट, मुंहिंजे हियांउ जा टुकर, तूं पंहिंजो आसमानी घर छॾे हिन मिसकीन धतड़ियल जे कखाई झुपड़ीअ में छो आएं, जिते बुख ऐं बीमारी ऐं तन्हाई जो राज आहे। तूं मुक़दस ऐं पाक माहौल छॾे हिते छो आयो आहीं? तूं फ़रिश्तनि जो देश छॾे इंसाननि जी ॾुखायल धरती ते छो आयो आहीं, जिते को बि इंसान ॿिए इंसान ते रहम नथो खाए। मां ॻोड़नि खां सवाइ तोखे का बि शइ ॾेई नथी सघां। सुकल छाती में तुंहिंजी पालना ऐं परवरिश लाइ खीर त कोन्हे, पर मुंहिंजे हिननि अखियुनि में ॻोढ़ा ज़रूरु आहिनि। खीर बजाए मां जे अखियुनि जा ॻोढ़ा तुंहिंजे पालण लाइ हाज़िर आहिनि। छा मुंहिंजा हीअंणा हथ ऐं कमज़ोर वजूद उनखे ताक़त ॾेई सघंदा? मुंहिंजा मासूम ऐं ग़रीब पुट, ॿुधाए मां तोखे छा थी ॾेई सघां? मूं वटि ॾुखनि ऐं ॻोढ़नि खां सवाइ तोखे ॾियण लाइ कुझु बि कोन्हे। ऐं पोइ ओचितो ई हुन मासूम ॿार खे पंहिंजी कमज़ोर ऐं ॾबरी छातीअ सां ईअं चुंबड़ायो ॼण हू मासूम खे पंहिंजे वजूद में ईअं जज़ब करे छॾींदी जीअं ॼमण खां अॻु संदसि वजूद में जज़ब हो। ऐं पोइ हुन बुख़ार खां जलंदड़ अखियूं आसमान ॾांहुं खयूं ऐं चयाईं, ए मुंहिंजा रब, हिन दुनिया जा ख़ालिक, मुंहिंजे हिन बदबख़्त मुल्क ते तरस ऐं रहम खाओ, जिते माण्हू जो मांस खाई रहियो आहे, जिते के बादशाह बणिजी पैदा थी रहिया आहिनि, त किन लाइ माइरनि जा मासूम ऐं ॾुखोयल ॻोढ़ा बि पीअण लाइ न आहिनि। मौत ज़िंदगी जो दग झले बीठो आहे। जल्दी घाटियुनि कारनि ऊंदाहनि ककरनि चांडोकीअ खे रस्तो ॾिनो। चंड ककरनि जो सीनो चीरे ॿाहिरि निकिता। चंड जा किरणा भॻल टुटल कखाई झुपड़ी मथां पवण लॻा, जिते ॿ लाश हिक ॿिए जे सीने सां चुंबड़ियल हुआ ऐं ॻिझनि जो वलर संदसि भरिसां वेठो हो, ऐं बादशाह जे महिलात मां ख़ुशी जे गीतनि जा पड़ाॾा उभरी लाशनि जे बेहवास कननि सां टकराइजी वापसि महिलात ॾांहुं मोटी रहिया हुआ। दोस्तो, हीअ कहाणी हिते ख़तमु त नथी थिए, पर उमेदु कयां थो त एतिरी कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। ऐं दोस्तो, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारंदा। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। ऐं हा दोस्तो, जेकॾहिं हीअ फुल कहाणी तव्हांखे ॾिसणी या ॿुधणी आहे त कमेंट करे ॿुधायो। महिरबानियूं दोस्तो। अगली वीडियो में या मुकमल कहाणी तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं।